नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊना रब्बहुम बिलग़दाति वल अशी। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभानअल्लाह। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्तदारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील खाक पाए गौसे आज़म ज़ेर साये हर वली। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है। हर गुल में हर शजर में मोहम्मद का नूर है। सिद्दीक अक्स हुस्ने कमाले मोहम्मदस फारूक दिल जाहो जलाले मोहम्मदस उस्मान ज़ियाए शम्ए जमाले मोहम्मदस हैदर बहार बाग़े खिसाले मोहम्मदस। इस्लाम मा इताअत खुलफ़ाए राशिदीन, इस्लाम मा इताअत खुलफ़ाए राशिदीन, ईमान मा मोहब्बत आले मोहम्मदस सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। मेरे आका व मौलाया सय्यदी या हबीबी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। ज़मीनो ज़मा तुम्हारे लिए, मकीनो मका तुम्हारे लिए, चुनीनो चुना तुम्हारे लिए, बने दो जहां तुम्हारे लिए। मेरे हबीबी या सय्यदी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दहन में ज़ुबां तुम्हारे लिए, बदन में है जान तुम्हारे लिए। हम आए यहाँ तुम्हारे लिए, उठें भी वहाँ तुम्हारे लिए। अॻिते ॿुधो, तशरीह करण जी ज़रूरत न आहे। तव्हां अहले ज़िक्र जी जमात आहियो ऐं हुन मुक़द्दस खानकाह जे सरे ज़मीन ते तशरीफ़ फरमायो जाते 24 कलाक अल्लाह जो ज़िक्र थींदो आहे। थोड़ी तवज्जो जी ज़रूरत आहे। आला हज़रत फरमाइनि था, मुंहिंजा महबूब कलीमो नजी मसीहो सफ़ी खलीलो रदी रसूलो नबी अतीको वसी गनियो अली सना की ज़ुबां तुम्हारे लिए। आला हज़रत फरमाए, मुंहिंजा महबूब जेके भी नबी आहिनि पैगम्बर आहिनि, हज़रत आदम खां वठी सैयदना ईसा रूहुल्लाह ताईं हर नबी हर रसूल तहां जी तारीफ़ तहां जो ज़िक्र करे रहियो आहे, बशमूल खुलफ़ाए राशिदीन ऐं सना की ज़ुबां तुम्हारे लिए। इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। अल्लाह भी हर वक्त मुंहिंजा महबूब तो जो ज़िक्र करे रहियो आहे। इसालत कुल, इमारत कुल, सियादत कुल, इमामत कुल, हुकूमत कुल, वलायत कुल, खुदा के यहाँ तुम्हारे लिए। इशारे से चांद चीर दिया, छुपे हुए खुल्द को फेर लिया, गए हुए दिन को असर किया, ये ताबो तवा तुम्हारे लिए। निगाहे मुर्शिदे कामिल से इश्क़े मुस्तफ़ा हासिल, निगाहे मुर्शिदे कामिल से इश्क़े मुस्तफ़ा हासिल, खुदा का कुर्ब देती है मोहब्बत पीर खाने की। क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी शान हबीबिकल मुकर्रमिल मुहतरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन सलातन तुनज्जीना बिहा मिन जमील अहवाल वल आफात व तक़दीरना बिहा मिन जमील हाजात व तहिरुना बिहा मिन जमील सय्यात व तरफ़उना बिहा इंदका आला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमील खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। बुलंद आवाज़ से इश्क़ मोहब्बत से पढ़ो, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह,
अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या शफी अल मुज़निबीन व अला आलिका व अस्हाबिका या सय्यदी या खातमन नबिय्यीन। मुअज़्ज़िज़ सामिन जी वकार अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा किरोड़ा एहसान फज़ल करम जे अल्लाह रब्बुल इज़्ज़त तहां असां सभिनीन के पांजे प्यारे हबीब साहिबुल औलाद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी उम्मत में पैदा फरमायो। बारी ताला जा किरोड़ा एहसान फज़ल करम जे अल्लाह रब्बुल इज़्ज़त तहां असां सभिनीन के अजो की हिन अज़ीम शान इमामुल आरिफीन उम्दतुल वासिलीन मिनहाजुस सालिकीन सुल्तानुल ज़ाकिरीन हुजूर क़िबला आलम सय्यदना व सनदना व मुर्शिदना व मुरब्बीना हज़रत ख्वाजा फ़कीर मीर मोहम्मद लोढ़ाई साहब रहमतुल्लाह ताला अलैह जे सालाना 25वें उर्स मुबारक जे अंदर दुआइया तकरीबी निशस्त के अंदर तां असां सभिनीन खे जमा थियण जी तौफ़ीक़ अमीक़ अता फरमाई। जंहिं उर्स मुबारक की सदारत पीर तरीक़त रहबर शरीयत सुल्तानुल फ़ुक़रा हज़रत क़िबला साईं शहाबुद्दीन लोढ़ाई दामत बरकातुहुल क़ुद्सिया सज्जादा नशीन खानकाह मुअल्ला दरगाह आलिया लोढ़ो शरीफ ऐं ज़ेर नगरानी व सरपरस्ती पीर तरीक़त रहबर शरीयत वली अहद दरगाह लोढ़ो शरीफ हज़रत क़िबला साईं फ़कीर अली मुर्तज़ा लोढ़ाई दामत बरकातुहुल क़ुद्सिया सरपरस्त आला तंजीम व जमात अल फ़ुक़रा जिनजो नालो ही अहिड़ो आहे जिनजे नाले वठण सां ई दिलि सां सुभान अल्लाह निकिरी थी वञे। मुंहिंजा दोस्तो अजीज़ो ही फ़कीर गुनाहगार बदकार ख़िताब करण जे लाइ न ईंदो आहे ऐं न ई मां इहा नियत ऐं इरादो करे ईंदो आहियां बल्कि ख़ासि हिन दरगाह आलिया शरीफ में हाज़िरी जी नियत इन जे करे ईंदो आहियां तो मुझे मुर्शिद मुरब्बी हज़रत क़य्यूम ज़मा पीर मिठे जे लख़्त जिगर सय्यदना व मुर्शिदना मुफ़स्सिर क़ुरआन हकीमुल उम्मत हज़रत ख्वाजा खलीलुर रहमान साहब रहमतुल्लाह ताला अलैह इते तशरीफ़ फरमा थिया ऐं फैज़ वठी विया। उहा नियत ऐं सोच ऐं इरादो रखी करे ही गुनाहगार बदकार हर साल हाज़िर थियण जी कोशिश कंदो आहे। मां सॼी राति सफ़र करे आयो आहियां डायरेक्ट दरगाह शरीफ ते हाज़िर थियो आहियां न फ़कीरन वटि न मुरीदन वटि न आराम कुछ न तो साईं क़िबला माशाअल्लाह पहिरियां कन में कुछ ॿियो फरमायो वरी थोड़ी देर खां परची पोइ वरी ॿी कुझु आई वरी अञा निगाह करम महिरबानी थी वई वरी अञा महिरबानी करे छॾियऊं। हाणे मां हिन राज़ खे मख़फ़ी तो रखां हिन गाल के मख़फ़ी तो रखा जेका मां इहा गाल कई आहे तो एतरी मेहरबानी एतरो कीमती वक्त हिन फ़कीर के इनायत करण तो मां समझा तो मूं गुनाहगार बदकार जी या खुश नसीबी आहे सादतमंदी आहे जो तहां फ़कीरन जे अॻियां हिन अला वारन जे आस्थाने ते स्टेज ते बिही करे ही चंद जुमला चंद गालियूं तहां जी ख़िदमत में पेश करण जी मुंहिंजी सॼी ज़िंदगी खां वधीक इहा सादतमंदी आहे। मुंहिंजा दोस्तो अजीज़ो गुफ्तगू शुरू करण खां पहिरियां इरादो ॿियो कुझु हुयो छाजे लाइ वक्त इंतिहाई मुख़्तसर हूंदो आहे ऐं मुख़्तसर वक्त में ॻाल्हि खे कंप्लीट करण ॾाढो ॾुखियो हूंदो आहे पर हाणे जॾहिं महिरबानी थी आहे त मां हिकिड़ो ख़ासि नुक़्तो हिन दरगाह आलिया शरीफ जे तवस्सुल सां ऐं निस्बत ऐं ताल्लुक़ जे हवाले सां तव्हांजी ख़िदमत में पेश करणु थो चाहियां। मां को रस्मी ख़तीब न आहियां जीअं रस्म जे तौर ते तकरीरूं कंदा आहिनि उहो अंदाज़ मूंखे न ईंदो आहे समझण ऐं सम्झाइण वारो अंदाज़ आहे क़ुरान ऐं हदीस वारो अंदाज़ आहे समझण जी कोशिश कंदो इंशाअल्लाह ॾाढो तव्हांखे लुत्फ़ ईंदो। हज़रत शेख सादी रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फरमाइनि था तवज्जो कजो ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे हिन दरगाह शरीफ जे निस्बत ऐं ताल्लुक़ जे हवाले सां फरमाइनि था गिले खुशबूए दर हमाम रोज़े रसीद दस्त महबूबे बदस्तम फरमाइनि था गिले खुशबूए दर हमाम रोज़े रसीद दस्त महबूबे बदस्तम बदो गुफ्तम मुश्क या अबीरी के अज़बुए दिल आवेस तु मस्तम बगुफ्ता मन गुले ना चीज बूदम वलेकिन मुद्दते बागुल निशस्तम जमाले हम नशी दर मन असर करद। हाँ यह खास लाइन आहे हजरत क़िबला साईं शहाबुद्दीन साहब जी तरफ जमाले हम नशी दर मन असर करद मिट्टी थी जवाब दे जमाले हम नशी
दर मन असर करद वगर न मन हमा खाकम के हस्तम चेथो गिले खुशबुए दर हमाम रोजे। हाने तर्जुमो समात कजो इंशाअल्लाह फारसी समझ में ना आई लेकिन तर्जुमे ॿुधण सां तव्हांजो ईमान ताज़ो थी वेंदो। शहजादी फरमाइनि था मुंहिंजो गुज़र थियो हिकिड़े हमाम जी तरफ़ां हिकिड़े रस्ते जी तरफ़ां गिले खुशबुए दर हमाम रोजे तो हुन रस्ते जी तरफ़ां मूंखे मिट्टी हथ आई कि रसीद दस्त महबूबे बदस्तम मां चयोमांसि त भई तुंहिंजे अंदर खुशबू काथों अची वई आहे। चई त मां जॾहिं खां वठी पंहिंजे महबूब जे हथनि में अची वई आहियां मुंहिंजे अंदर खुशबू पैदा थी वई आहे। मां गुफ्ता मन गुले नाचीद बूदम भलेकिन मुद्दते बागुल निशस्तम बदो गुफ्तम के मुश्के या अबीरी के अदबुए दिल आवेस तु मस्तम। जदों मां उनका सवाल कयो तू मुश्क आहे या अंबर आहे, तू गुलाब जो गुल आहे या मुश्क आहे या अंबर आहे तो तुझे अंदर एतरी खुशबू थी वई आहे तो मुझे दिल के अंदर तुझी खुशबू मस्त थी वई आहे। मुझी दिल के अंदर तुझी खुशबू वहजी वई आहे मां तुझी खुशबू के अंदर मस्त थी वियो आहियां। तो चवण लगो तो मिट्टी मुखे जवाब दिनो बगुफ्ता मन गुले ना चीज बूदम चेथी तो मिट्टी मुखे जवाब दिनो मां ना मुश्क आया ना अंबर आया ना गुलाब के गुल जी सोबत हासिल कईया लेकिन मुद्दते बागुल निशस्तम मुखे थोड़ी देर मिड़ी हुनन जी संगत सोबत नसीब थी वई आहे। अल्लाह फरमाइन था जमाले हम नशी दरमन असर करद चाहे तो शहजादी अगर मुझे अंदर दिखा या खुशबू से थो जमाले हम नशी दरमन असर करद जने दरगाह आलिया लोड़ो शरीफ जी पाक सरे जमीन पे वीदा आई हूँ जमात की सूरत में वीदा आई हूँ काफिलन की सूरत में वीदा आई हूँ हजारन की तादाद में जने जमा थी आई हूँ जमाले हम नशी दरमन असर करद यो सज्जादा नशीन दरगाह आलिया लोड़ो शरीफ हजरत किबला साईं शहाबुद्दीन जो फैज है जे मुझे मथा असर कयो वगर न मन हमा खाकम के हस्तम वगर न तो मां सागी मिट्टी जी मिट्टी आया। हाँ जी समझी या तो समझी वो गाल जे न समझी जिनकी तवज्जो न रही तो सुभान अल्लाह। चवन था जमाले हम नशी दरमन असर करद वगर न मन हमा खाकम के हस्तम जती मात मिट्टी मिट्टी आया लेकिन जने खां वटी हिन अला वारन जी संग लग्यम हिनन जी सोबत इख्तियार कयम हिनन जी सोबत ऐं संगत मुझे मथा एड़ो असर कयो जो मिट्टी जे अंदर खुशबू पैदा थी। फकीरो दरगाह आलिया लोड़ो शरीफ अचण वारो हिते अची ॾिसो हिनन जी सोबत ऐं संगत हिनन जे मकाम ऐं मनसबे विलायत मां अंदाज़ो लगायो। बुखारी शरीफ जी हदीस आहे ताजदारे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइन था अल्लाह रब्बुल इज्जत जने कंहिंखे मकामे विलायत ते फाइज फरमाइंदो आहे जिब्रील अमीन के घुराइंदो आहे। जिब्रील हाजिर थींदो आहे जी मुंहिंजा मौला अल्लाह ताला इरशाद फरमाइंदो आहे जिब्रील फिलाणो माण्हू कंडियारे जे भरसां दरगाह लोड़ो शरीफ नालो थस हजरत फकीर मियां मीर मोहम्मद लोढ़ाई हजरत साईं शहाबुद्दीन साहब लोढ़ाई जी मालिक मौला मुझे खबर आहे उन जे लाइ छा हुक्म आहे तवज्जो कजो लोड़े शरीफ अचण वारो बुखारी शरीफ जा अल्फाज आहिनि रसूलुल्लाह इरशाद फरमायो अल्लाह ताला इरशाद फरमाइंदो जिब्रील इन्नी उहिब्बु फुलानन मुखे हुन शख्स सा मोहब्बत थी वई आहे। जिब्राइल मुखे हुन शख्स सा मोहब्बत थी वई आहे या अल्लाह पो छा हुक्म आहे अल्लाह ताला इरशाद फरमाइंदो जिब्राइल हाने दुनिया जे महबूबन वांगुर न दुनिया जा महबूब मुहिब मोहब्बत कंदा आहिनि पोइ महबूब थींदा आहिनि मां पंहिंजे वली खे पहिरियां महबूब कंदो आहियां पोइ पंहिंजी मोहब्बत ॾींदो आहियां। हाने छा थींदो अल्लाह ताला इरशाद फरमाइंदो जिब्राइल वन मां ला शरीक रब आहियां मूंसां गॾु कोई न ज़ात में न सिफ़ात में कंहिं शइ में कोई शरीक ही ना है वन दुनिया वारनि ते ऐलान कर मां ला शरीक रब
जे पांजे बाने सा मोहब्बत कंदो आया हुनके पांजी मोहब्बत के अंदर शरीक करे छड़ीदो आया। वन हाने दुनिया ते ऐलान कर या अल्लाह छा जो ऐलान कया। अल्लाह ताला इरशाद फरमाया तो जिब्रील हिन शे जो ऐलान कर दरगाह अलिया लोड़ शरीफ जे सज्जादा नशीन सा अल्लाह मोहब्बत कंदो आ। छाजे लाए जो ही अल्लाह सा मोहब्बत कंदा आहिन, ही अल्लाह जो जिक्र कंदा आहिन, अल्लाह हिनन जो जिक्र कंदो आ। ही अल्लाह सा मोहब्बत कंदा आहिन, अल्लाह करीम हिनन सा मोहब्बत कंदो आ। हिनन जी बारगाह में अची त ॾिस अज ताईं असां हिनन जी बारगाह में आया आहियूं छाजे लाए। दुनिया मिले, दौलत मिले, जायदाद मिले, गाड़ियों मिलन, बंगला मिलन, जमीन वधे, अरे ये सब निजाम थियणा आहिन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अगर कोई शख्स मुझी नबुव्वत ऐं रिसालत के मौजूदे जे पैरा में पैमाने में रखी करे तोले तो मौजूदो तुमा ॾेखारण जे लाइ वेठो आहियां, लेकिन कमाल इहो आहे त मौजूदे ॾिठे बग़ैर अबू बकर सिद्दीक वांगुरु ईमान कबूल करे। अरे दरगाह लोलो शरीफ अचण वारा हिनन का करामत तलब न कर, हिनन जी बारगाह में अच ऐं हिनन जी बारगाह में अची करे चो साईं जे निस्बत ऐं ताल्लुक विलायत में तुंहिंजो अल्लाह सां एतिरो राब्तो मज़बूत आहे मुंहिंजो बि ईअं जोड़े छॾ। पोइ ॾिस त कीअं थो मक़ाम मिलई। हिते अचण सां इन मक़ाम खे जॾहिं परखंदे ॾिसंदे पोइ तोखे ख़बर पवंदी। हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह हिनन जो हिकिड़ो फ़कीर हुयो, मशहूर ज़माना हुनन जो मुरीद जो नालो आहे हज़रत अमीर खुसरो रहमतुल्लाह ताला अलैह। मुर्शिद मुरीद खे तो चवे हज़रत बू अली कलंदर हुनन जी बारगाह में वन हर जुम्मे जी रात ते बुज़ुर्ग ज़िक्र जी महफ़िल कराईंदो आहे। इते रोज 24 कलाक ला इलाहा इल्लल्लाह ता जमात वारा चो न ता चो ताके खबर पइजी वने। एतरो परे खां गर्मी जी तपश में गर्मी जी तकलीफ में परे परे सफर करे आया हो जरा बाणो ला इलाहा इल्लल्लाह आखिर वारा ला इलाहा इल्लल्लाह। ता जो बुख में आवाज कोन थो निकरे ही फकीर बुख में आवाज तो करे लंगर ता सा गजी खाईंदा से ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। हर जुम्मे जी रात महफिल थींदी आ वन हुनन जी बारगाह में वनी करे हर जुम्मे जी रात हुनन जे जिक्र जी महफिल में शिरकत कंदो कर। सुभान अल्लाह। बड़ो ज़मानो ईंदा रहा, सोबत में वेहंदा रहा, जिक्र जी महफिल अटेंड कंदा रहा। वक्त गुजरियो, हजरत अमीर खुसरो जो इम्तिहान जो वक्त अची वियो। छा जो वक्त आयो बाबा? इम्तिहान जो। हजरत बू अली कलंदर रहमतुल्लाह अलैह इरशाद फरमायो अमीर खुसरो तो जो मुर्शिदा है ख्वाजा निजामुद्दीन औलिया महबूब इलाही रहमतुल्लाह ताला अलैह असां कदें भी तुंजे मुर्शिद के ताजदार कायनात महबूब मदीने वारे साईं जी कचहरी में न ॾिठो आ। जीअं जो या ॻाल्हि ॿुधाई ॾाढो दुख थियो, परेशान थी विया। चई हाणे मुर्शिद ड्यूटी लगाई आ, जिम्मेदारी लगाई आ, हाज़िरी दींदो रहंदस, अकीदे में फर्क न ईंदो, हुकुम जी नाफरमानी कोन थींदी। लेकिन पशेमानी परेशानी पंहिंजी जगह ते हुई। हुते भी वींदा रहा, मुर्शिद वट भी ईंदा रहा, हजरत बू अली वट भी ईंदा रहा, पंहिंजे मुर्शिद वट भी ईंदा रहा। हजरत शेख निजामुद्दीन औलिया हिकिड़े ॾींहुं पुछो अमीर खुसरो छा वजह आहे, छा ॻाल्हि आहे, छाजे करे परेशान आहे, पशेमान आहे? अमीर खुसरो ॿुधाइण न पियो चाहियो। काफ़ी जॾहिं इसरार थियो, काफ़ी जॾहिं बेताबी थई, अमीर खुसरो चवण लॻो हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया खे हे मां मक़सद तो ॿुधायां तव्हांखे लोड़े शरीफ़ अचण जो मक़सद छा आहे। तव्हांखे इहो तो ॿुधाइण चाहियां हिते अचण सां मिलंदो छा आहे।
हजरत ख्वाजा निजामुद्दीन औलिया चयो बुधा केड़ी गाल आ। अमीर खुसरो चवन लगो हजरत साहब ता मुजी ड्यूटी आई हुई हजरत बुअली कलंदर जी बारगाह में वजणो वा सोबत संगत इख्तियार करनी आ मुझा महबूब मुर्शिद कुर्बान वना मां हर जुम्मे जी रात पाबंदी सां वेंदो आहियां लेकिन जडे खां वठी बुअली कलंदर इहा गाल कई आ त असां तुंहिंजे मुर्शिद के महबूब मदीने वाले साईं जी कचहरी में नथा ॾिसूं ॾाढो दुख थी पियो आ परेशान थी वियो आहियां। हाणे गौर कजो हिते दुनियावी रस्मी पीर हुजे आ छा जवाब ॾे हा तवज्जो कजो फ़कीरो ख्वाजा निजामुद्दीन औलिया छा था इरशाद फरमाइन था अमीर खुसरो वन ऐ बू अली कलंदर के वनी चो ऐ बू अली कलंदर अगर मुझो मुर्शिद महबूब मदीने वाले साईं जी बारगाह में ना है मां ता वट हर जुम्मे जी रात ईंदो आहियां तहां मुखे रसूलुल्लाह जी बारगाह में पहुंचाए छॾियो मां पाणे पंहिंजे मुर्शिद के ॻोल्हे लांदसि मां पाणे पंहिंजे मुर्शिद के ॻोल्हे लांदसि। मुंहिंजा दोस्त अजीजो हजरत अमीर खुसरा आया हजरत बू अली कलंदर जी सोबत में बू अली कलंदर इरशाद फरमायो हाँ तो के असांजी गाल याद ना है असां तो के छा चयो हो चईं बिल्कुल याद आहे मां पंहिंजे मुर्शिद खां भी सवाल कयो मुझे मुर्शिद मुखे इहो जवाब ॾिनो वन बू अली कलंदर के चओ तू मुखे रसूलुल्लाह जी बारगाह में पहुंचा मां पंहिंजे मुर्शिद के पाणे महबूबन जी बारगाह में ॻोल्हींदसि। हजरत बू अली कलंदर चयो वेझो अच एड़ो मानू त चेन को साईं वट एड़ो मानू त चेन बाकी केड़ो मानू ईंदो साईं शादी थी वने ब दुकान मिली वनन तरक्की थिए कारोबार वधे जमीन वधे अरे ये सब लोड़े शरीफ जी हुदूद में पैर रखो ये सब कम थी वींदा लेकिन जो करणो थो उहो कयो जो ही फकीर ताके हाने बुधाए थो उहो कम कयो केड़ो कम। हजरत बू अली कलंदर जो वेझो आ जी जो वेझो आया तो अमीर खुसरो जे सीने ते हथ रखे हथ जो रखे अखियों जो बंद करे तो दिसे ताजदार कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफिल लगी पई आ महबूबन जी बारगाह में मौजूद आ सब औलिया आखिरी तबके में वेठा आहिनि था महबूब मदीने वाला साईं तख्त तशरीफ फरमा आहिनि रसूलुल्लाह इरशाद फरमायो अमीर खुसरो के तो बोले अस कहीं फिदा का भी व उम्मी या रसूल अल्लाह मुझा महबूब ताजे कदमन ते मुझा पी मां कुर्बान हो जान मां पांजे मुर्शिद निजामुद्दीन औलिया के तो गोलिया। रसूलुल्लाह इरशाद फरमायो अमीर खुसरो तो जो मुर्शिद ही औलिया जी आखिरी जमात जो तख्ता है आखिरी निशस्त है इनका मथी वाली निशस्त वन में तो जो मुर्शिद उते मौजूद है जडे बे तख्ते ते आया उते भी न होया टे तख्ते ते चौथे ते पंजे ते छहे ते सत तख्ता उबूर करे आया सत तख्ता उबूर करे आया सत तख्तन जे आखिर में ख्वाजा निजामुद्दीन औलिया न मिलिया। तवज्जो कजो फकीरो ही साईं खां वठो खैरात तंजीम भी अल फुकरा अजो के दौर जा पीर वी लकब लिखन तभी खुश न थींदा आहिनि कुर्बान वना इन्हनि जे कदमन ता इन्हनि जो लकब हिकड़ो ही आ फकीर इन का वडो को नालो आहे बा हां मां हिन जी तरफ नथो वना लकद समी अल्लाह कौल الذين قالوا ان الله फकीर व नहनु अगनिया इन जी तफसीर तशरीह नथो बयान कया उलमा वेठा आहिनि मौजू भी ना है इहो ऐं न ही वक्त आहे पुछा करे ॾिजो इन जी तशरीह तो दी छा है हिनन जो नालो लकब उहो आहे जिन मथा दुनिया नाज कंदी आ दुनिया फखर कंदी आ। हजरत बू अली कलंदर जने सत तख्ता अबूर कराया सत्ते तख्ते ते मुर्शिद न मिलियो महबूबन करीमन फरमायो अमीर खुसरो छा थो बोले कुर्बान वना पांजे मुर्शिद के तो दिसा हुजूर इरशाद फरमायो तो के न मिलियो आ सत तख्तन में औलिया जी जमात में काथे न मिले आहिनि न मुझा महबूब काथे न मिले आहिनि। हुजूर इरशाद फरमायो मुझे पेरन दे निगाह कर महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अमीर खुसरो मुझे पेरन के अंदर निगाह कर पेरन में जड़ी ठो एकड़ी चादर वेरल शख्स बैठो आ महबूबन करीमन जने चादर जो खोली तो निजामुद्दीन औलिया मौजूद होया
हजरत अबू अली कलंदर जी सोबत में अमीर खुसरो अचण वारो पेरन जी झुरमट सजने चपटन लगो मिलन लगो फौरन बू अली कलंदर हथ कड़ी छड़ियो फरमायो तो के पांजे मुर्शिद जो निगाह मकाम देखारणो होयो दिस तुझो मुर्शिद मकाम विलायत ते केतरो मथे पोतल आहे हुन कैफियत में हुन सूरत में अमीर खुसरो अशार चया होया तवज्जो सां बुझो फारसी में मां तर्जुमो भी कंदस चवन था नमी दानम चे मंजिल बूद शब जाए के मनबूदम बहर सूरक से बिस्मिल बूद शब जाए के मनबूदम खुदा खुद मीरे मजलिस बूद अंदर ला मका खुसरो मोहम्मद शम्मे महफिल बूद शब जाए के मनबूदम अमीर खुसरो चवन लगा हाय वह गुज़श्ता रात वारी केड़ी मंजिल हुई जेका मां गुम करे छड़ी अरे जिंजी सदारत अल्लाह पार पियो करे ऐं हुन महफिल जी शम्मा मुझा मदीने वारा साईं होया ऐं हुन में सामेईन है हाज़रीन वेहण वारा केर होया अल्लाह जा कामिल वली होया अज दरगाह लोड़ो शरीफ तो के यो मकाम नसीब न थिए फकीर जी गर्दन पे बढ़ जा अरे बियन जी दरगाहन ते विंदो मुरीद थींदो हिन दरगाह ते इंदो अल्लाह ताला ताके पीर करे छड़ींदो जी हां यन दरगाहन ते ज़मानो गुजरी विंदो जिंदगी गुजरी विंदी हुन मकाम ते न पहुंची सघंदो हिते रुगो ईंदा रहो जिक्र जो ज़रबू हणंदा रहो शर्त है हजरत साहब सा निस्बत गिले खुशबुए दर हमाम रोजे रसीदस दस्त महबूबे बदस्तम बदो गुफ्तम के मुश्के याबीरी के अज़बुए दिल आवेस तुमस्तम बगुफ्ता मन गुले ना चीज बूदम वलेकिन मुद्दते बागुल निशस्तम जमाले हम नशी दर मन असर करद वगरना मन हमा खाकम के हस्ता इनन जी निगाह करम थींदी न अगर तहां असा मिट्टी हुंदा से असा जे अंदर गुलाब जे गुल जी खुशबू शर्ती आहे निस्बत हुजे ताल्लुक हुजे हिनन जा कदम शरीफन जी जेका खाक आ मिट्टी आ पांजे अखियन जो सुरमो कंदे लोड़े शरीफ अचण वारा पो मकाम मनसब नसीब थींदई गुफ्तगू जे इख्तितामी मराहिल में वक्त खत्म थियण वारो वा मुखे 10 मिनट भी मिलिया आहिनि मां 11 मिनट न कयो आ 20 मिनट भी मिलिया आहिनि अल्लाह जो फज़ल करम सां 21 मिनट न थियो आ अज जेको वक्त मिलियो आ इंशाअल्लाह हुन जे अंदर ही गुफ्तगू पूरी कंदस हे तो मां हैरान आया करम काडो थियो आ काडो एतरी मेहरबानी थई आ जो 3 दफा साईं पर्ची तब्दील कई आ अब कई त गाल आहे न कई त वजह आहे न ये भरियो पियो आहे स्टेज असां गुनाहगारन जी केड़ी औकात आ केड़ी हैसियत आ मां ताके चयो त मां हिन नियत ऐं इरादे सां ईंदो आहियां असां जा मुर्शिद मुरब्बी हिन पाक सर जमीन ते आया हुन निस्बत ऐं ताल्लुक के सामू रखी करे तहां भी ईंदो वक्त परे नाहे तहां वक्त जा वली थी वेंदो हजरत पीर मिठा इरशाद फरमाइंदा होया मुखे पंजाब मां सिंध में आयम के मुखे जादूगर चयो के मुखे शायर चयो के मुखे छा लक़ब दिनो के छा लक़ब दिनो मुझी विलायत के बिन शख्सन सुनातो वा सिंध जे अंदर मुझी विलायत के बिन मानन सुनातो वा 144 खलीफन जा पीर होया कयूं में जमा पीर मिठा हजरत साहब फरमाइन ता मुके बिन शख्सन सुनातो हजरत ख्वाजा फकीर मीर मोहम्मद लोढ़ाई रहमतुल्लाह अलैह ऐं मोहम्मद कासिम मशोरी साहब रहमतुल्लाह अलैह बस बियन के खबर ही ना है अब्दुल गफ्फार केरा अगर मुझी हकीकत पुछनी तो पीर मिठा जी तो लोड़े शरीफ वनो ताके बुधाइंदा तो पीर मिठे जो छा मुंजा दोस्त दीदो इन दर ते अज तो तोके मकाम मिले हजरत पीर पठान रहमतुल्लाह अलैह शाह सुलेमान तौसवी रहमतुल्लाह अलैह हुनन वटि हिकिड़ो शख्स आयो जंगल में फिरंदे घुमंदे आखिरी गुफ्तगू आ तवज्जो कजो ये बियो मकसद तो बुधाया दरगाह शरीफ ते अचण जो ऐं हिते ईंदो त छा मिलंदो पहिरियां भी बुधायम हाणे वरी बुधो जंगल में फिरंदो रहो घड़ी होडे वने घड़ी हेडे वने घड़ी होडे वने घड़ी होडे वने बकरन चराइण वारो हिकिड़ो चरवाहो फिरे पियो जंगल में हुनन के बाह मां वठतो चई बाबा तोखे
केड़ी परेशानी है, केड़ी तकलीफ आ, घड़ी होरे थो वने, घड़ी हेरे थो वने। कि मुखे काई परेशानी ना है, मां दिसां तो हेडे मुझो पंजो आशियानो आ, आस्थानो आ, घर आहे, ऐं हेडे वरी मुझे मुर्शिद जो पीर खानो आ। मां घड़ी होरे थो वना, घड़ी हेडे इंज करे थो वना। तो उनके चवन लगो तुझो पीर अगर एतरो कामिल आ, भला मुखे भी वठी हल पंहिंजे मुर्शिद जी बारगाह में। चवन लगो ना, मां न वठी वेंदस, तू वन मुझे मुर्शिद वट, ऐं मुझे मुर्शिद के वनी चओ। तवज्जो कजो फ़कीरो, मां इंतहाई कीमती लफ्ज़ तव्हांजी खिदमत में पेश कयां, समझण ॾाढा ॾुखिया आहिनि। हे तसव्वुफ़ विलायत जी मेराज आ, रस्मी गुफ्तगू ना है। हिननि जे कदमनि जी ख़ैरात तव्हांखे मिली रही आ। तवज्जो कजो, इंतहाई दिलचस्प गुफ्तगू आ, मज़ो ईंदो तव्हांखे। अची करे चवण लॻो मुझे पीर वट वन, ऐं हुनखे वञी चओ हज़रत साहब तहां जो मुरीद मुखे जंगल में मिलियो, ऐं हुन मुखे चयो तो मुखे बेअत भी कयो, मुरीद भी कयो, ऐं ईमान जो सूरतूं पढ़ाए करे तजदीद ईमान भी करायो। जने नौजवान आयो, बकरियों चारण वारो होयो, गरीब मिस्कीन, उनके खबर ही न हुई तो लोड़े शरीफ जो अदब छा है। सादा फकीर भी आए ना, असा वांगुर जट जाहिल मुंह वांगुर, उनके केड़ी खबर तो चप्पल काथे लाइणी आ। हाँ, मुर्शिद जी बारगाह में वञो, चप्पल पांजी बगलन में खणी करे कलमे शरीफ जो जिक्र कंदा वञो। मुर्शिद जी जगह जे हुदूद जे अंदर भी चप्पल न पायो, पो ॾिसो तव्हांखे कीअं तो फैज़ मिले। आयो चप्पल भी कोन लाथई, चप्पलन सूदो हलंदो आयो। हज़रत शाह सुलेमान पीर पठान होयो, पठान जे लक़ब सां मशहूर होयो। 8-10 हज़ार पठान वडे पटकन सां ॾाड़ियन सां ये वेठा होया। जिए जो ॾिठऊं उनके कावड़ अची वई, हे बेअदब, इनके खबर ही ना है, चप्पल पाए करे थो अचे। हज़रत शाह सुलेमान तोसवी जी निगाहे करम उन शख्स मथा पाई। ता कौन चई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाँ सुभान अल्लाह चवण जो मां आदि हुजान, पो ता का सुभान अल्लाह एतरी कटराया जो कंडियारो बाईपास ते सुभान अल्लाह जी आवाज वने। हा, लेकिन मुझी आदत ना है, मां चवंदा सुभान अल्लाह उहा जेका दिल जी आवाज सा पान निकरे। जी हाँ, मानू घड़ी घड़ी चवराए सुभान अल्लाह, तकरीर घट करे पो मकसद पूरो न थींदो न। हज़रत शाह सुलेमान जी नजर पैजी वई, लोड़े शरीफ अचण वारो दुआ गुरो सजी जिंदगी में एक लम्हो एड़ो अचे साईं शहाबुद्दीन ऐं साईं अली मुर्तजा जी ताजे मथा नजर पैजी वने। ये ताहे जमाले हम नशी दर मन असर कर, वगर न मन हमा हाकम के हस्तम। हिनन जी निगाहे करम थींदी त मिट्टी मां गुलाब जो गुल थींदे, वरना मिट्टी ही मिट्टी रहिजी वेंदे। निगाहे करम थी वई। हजरत साहब चवण लगा परे थियो, इनके अॻिते अचण ॾियो। जॾहिं अॻिते आया, वो शख्स थरथराईंदी कैफियत में, घबराईंदी कैफियत में, परेशानी जे आलम में जॾहिं वेझो आयो, हजरत शाह सुलेमान जे पेरन ते भी चुमी ॾिनई, हथन ते भी चुमी ॾिनई, पीर पठान हुनजी पेशानी ते चुमी ॾिनी। हजरत साहब फरमायो छाजे करे आया हो, गाल कयो, पांजो मकसद बयान कयो। हाने आखिरी अल्फाज आहिनि, तवज्जो कजो। हुन इहो समझायो हुयो साईं क़िबला वन मुझे पीर के मुझा सलाम ॾिजा, चइजा तहां जो मुरीद हिकड़ो जंगल में मिलियो हुयो, तहां जा सलाम भी ॾिना थई, ऐं इहो चयो थई त मूंखे पंहिंजो मुरीद भी कयो। हाने हू जॾहिं आयो आहे त छा थो चवे, चए थो पीर पठान रहमतुल्लाह ताला अलैह, मुझा सोना तुंहिंजो मुर्शिद जंगल में मिलियो हुयो। गाल फेराए छॾी, गाल उनके याद ही न रही, गाल के तब्दील करे छॾी। मिलियो हुयो मुरीद, चई मां मुरीद आया, ऐं हजरत साहब के चओ तहां जो मुरीद जंगल में मिलियो हुयो, ऐं मुझे मुर्शिद के सलाम ॾिजा, चइजा मूंखे पंहिंजो मुरीद कयो। हुन चयो हजरत साहब तहां जो मुर्शिद जंगल में मिलियो हुयो। छा था समझो के मुरीद के चो तुंहिंजो मुर्शिद जंगल में मिलियो हुयो, हुन मुरीद जी कैफियत ऐं अदब जो छा कमाल थींदो।
पीर पठान रहमतुल्लाह अलैह पंहिंजे कंट्रोल में न रहा। फरमायो छा कयो मुंहिंजा मुर्शिद। हजरत पीर पठान के चमन लगा, वो शख्स बकरियूं चारण वारो चमन लगो, ऐ पीर पठान तहां जो मुर्शिद मुखे जंगल में मिलियो हो, चई मुखे पीर करे छड़। मुझो मुरीद मां मुरीद आया, मुझो मुर्शिद थई, वन मुर्शिद के चइजा मुखे मुरीद कयो, ऐं वो मुझो मुर्शिद आहे। हू अची करे चमन लगो त तहां जो मुर्शिद मुखे जंगल में मिलियो ऐं चमन लगो त मां तहां जो मुर्शिद थियण आयो आहियां, मुखे पंहिंजो पीर करे छॾियो। शाह सुलेमान तौसवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी मसनत ताव थी बीठा ऐं पंहिंजे लख़्त जिगर खे चवण लगा, आए मुंहिंजा पुट अंदरों शहनशाह चिश्त जी पग खणी आ, दिस्तार खणी आ, जेका मुखे हजरत ख्वाजा नूर मोहम्मद महारवी रहमतुल्लाह अलैह अता कई आ। उहा दिस्तार खणी आ जेका हुननि के हजरत जहां गश्त रहमतुल्लाह अलैह अता कई आ। उहा दिस्तार खणी आ जेका हुननि के बाबा फरीद अता कई आ। उहा दिस्तार खणी आ जेका हुननि के समसाद अलवी अता कई आ। उहा दिस्तार खणी आ जेका हुननि के हजरत हसन बसरी अता कई आ। उहा दिस्तार खणी आ जेका हसन बसरी के मौला अली अता कई आ। उहा दिस्तार खणी आ जेका मौला अली के मोहम्मद अरबी अता कई आ। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो अजीजो, इहो विलायत जो सिलसिलो कोई मामूली ना है, वडो आला मकाम ते आला मर्तबे ते पहुतल आहे। 3 मिनट रहिजी विया आहिनि गुफ्तगू जे अंदर। अल्लाह तबारक व तआला सूरह कहफ जे अंदर इरशाद फरमायो, वस्बिर नफ्सका मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदाति वल अशी। लोरी शरीफ अचण वारा पंहिंजे पान खे जमाए रख, इस्तिकामत सां रख। छाजे लाइ? कंहिंजी सोबत में? उन्हनि जी सोबत में बिलगदाति वल अशी, जेके सुबुह शाम कलमे शरीफ जो जिक्र कंदा। युरीदून वजहहू, अची करे कंध हेठ न कंदो कर, अची करे हेडे होडे न ॾिसंदो कर, जीअं अचे तुंहिंजी अखियूं हुजनि साईं वरनि जो चेहरो मुबारक। वला तादो आइनाका, कॾहिं बि पंहिंजूं अखियूं हिननि जे चेहरनि खां न हटाइजा। अगर हटाईंदे छा थींदो? तुरीदो ज़ीनतल हयात दुनिया, जॾहिं हिननि जे चेहरे खां पंहिंजूं अखियूं हटाईंदे तुंहिंजे मथां इहो वक़्तु ईंदो जो दुनिया जे अंदरि अंधो थी वेंदे। अगर तुंहिंजूं अखियूं हूंदियूं, हिननि जो चेहरो हूंदो, क़यामत जी सुबह ताईं तोखे अल्लाह करीम विलायत जी आला मनसब ते फ़ाइद फरमाई। दौरे हाज़िर में फितना, अकायद जे अंदर खलबली, आले सुन्नत बरेलवी मसलक जे अंदर जेको एतकाद जो बहरान अची रहियो आहे। मां हिन जे अंदर तफ़सीली गुफ्तगू न कंदसि, सिर्फ़ हिकिड़ो जुमिलो चवंदसि। जेके आलिम, जेको मुफ्ती, जेको हाफिज़, जेको कारी अल्लाह जे कामिल वलियन जी सोबत ऐं संगत में हूंदो, वो चाहे अहले बैत जो अकीदो हुजे या खुलफाए राशिदीन जो अकीदो हुजे, कॾहिं भी हुनजो अकीदो ख़राब न थींदो। जेको हिननि जे थर खां भटकजी वेंदो, पाण भी नाकामो नामुराद थींदो। जेको हुननि जे पोयां लॻंदा, उहे भी नाकामो नामुराद थींदा। अल्लाह जी बारगाह में दुआ आहे, अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल मंज़ूर फरमाए। अल्लाह करीम तव्हांखे दिन दुगनी रात चुगनी तरक्की अता फरमाए, साईं जो फुज़ात बरकात में इज़ाफ़ो फरमाए, दिन दुगनी रात चुगनी तरक्की अता फरमाए। व आख़िर दावाहुम अनिल हम्दुलिल्लाह।